सरहद में सूफ़ी बुज़ुर्ग सैयद अनवर अली शाह जे 59 उर्स मुबारक जूं तयारियूं मुकम्मल। पूरे मुल्क समेत ॿियनि मुल्कनि मां बि अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। उर्स मुबारक जूं तक़रीबूं सुभाणे खां दरगाह जहानपुर शरीफ़ में शुरू थी रहियूं आहिनि, जेकी 5 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। दबंग एसएचओ सरहद मीर इमदाद अली टालपुर दरगाह जहानपुर पहुची सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं मेला कमेटी जे इंचार्ज सैयद इबादत अली शाह सां मुलाक़ात कई ऐं मीर इमदाद अली टालपुर चयो त उर्स मुबारक दौरान बाक़ाइदा सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कंहिं बि ॾोहारी शरपसंद चोर खे माफ़ न कयो वेंदो ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ जेको बि सोशल मीडिया ते प्रोपगेंडा थी रही आहे भले थिए, छो त सुठे कम जी तारीफ़ सुठा माण्हू ई करे सघनि था। मां पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां निभाए रहियो आहियां ऐं निभाईंदुसि। बाक़ी क्रिमिनल माण्हुनि खे कॾहिं बि माफ़ न कयो वेंदो, भले उनजे पुठियां केतिरा ई मज़बूत हथ छो न हुजनि। ऐं पुलिस अहलकारनि खे हिदायत करियां थो त हू पंहिंजी ड्यूटी सचाईअ सां सर अंजाम ॾियनि।